मोहतरम भुट्टो ऐं संदसि सियासी मुस्तक़बिल। इब्न हयात पंवर। मोहतरम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी तइलीम ऐं तरबियत जो तालुक़ु उन सरज़मीन सां रहियो आहे जंहिंजो दौलतमंद तबिको ऐं संदसि ज़हीन हिमायती गिरोह आलमी सियासत जे दाव पेच खे समुझण ऐं उन में वॾी होशियारी सां पंहिंजनि ख़ासि मोहरनि खे इस्तेमालु करण में पागलपणे जी हद खे पहुतल आहे। अहिड़े माहौल में रहंदे मोहतरम भुट्टो बि ग़लति या सही के गुर ऐं दाव पेच हासिल करण खां महरूम रहियो हुजे सो नामुमकिन आहे। मोहतरम भुट्टे तइलीम हासिल करण खां पोइ अमरीका खे ख़ैराबाद चई कराची खे पंहिंजो दाइमी मस्कन बनायो। 3 ॾींहनि में वन यूनिट जे वजूद में अचण सबबां क़ौमी मसइला तेज़ी सां उभरण लॻा। वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे हिन शागिर्दनि जी हिकु जमायत ठाही ऐं हिकु अधु सियासी जमायतुनि सां लह विचड़ में आयो। जल्द पंहिंजे इन अमल ते नज़र सानी कंदे मुल्की सालमियत जे साज़गार हुअण जो बहानो ॾेई अलॻि थी वियो। मथे फ़ैसिले खे अञा को एतिरो घणो अरसो कीअं गुज़रियो त हू मरकज़ी वज़ारत जे उहिदे ते पहुतो। इस्कंदर मिर्ज़ा सां हिन जा राहो रस्म माइटाणे वक़्त खां हुआ, उन करे मथसि नज़रो करम थियण में का बि पसो पेश करणी कान पई। जल्द ई अयूब जे मंज़ूर नज़र बणिजंदे वज़ारत ख़ारजा जी कमान संदसि सुपर्द थी। इहा पोईं हैसियत हुन जी ख़ासि शोहरत जो कारण बणी। उन वक़्तु यूएनओ में कश्मीर जे मामले में हुन जेकी तक़रीरूं कयूं ऐं भारत जे जवाब में जंहिं जोशीले रुख ऐं अंदाज़ सां दलील दलाइल पेश कया, तंहिं हुन जी सियासी शोहरत खे 4 चंड लॻाए छॾिया। अयूब मार्शल आ जीअं त नंढनि इलाइक़नि जी आज़ादी ऐं जमहूरियत ख़िलाफ़ हिकु सोचल सम्झल आमराणी साज़िश हुई। उन करे लाज़मी तौरु अंदरां ई अंदरां क़ौमी मसइला बाहि जी चिणगुनि जियां दुखण लॻा ऐं तारीख़ जी अणटड़ तक़ाज़ा बणिजी विया। अयूब पहिरें ई ॾींहं खां ॼातो थिए त सदारती कुर्सी कंहिं बि इंतख़ाब ऐं उसूल जे बुनियाद ते हासिल कयल न आहे। इम्कान आहे त कंहिं बि वक़्तु ओचितो थुरिजी अलॻि थी वञिजे। फ़ौजी ताक़त ऐं राइफ़ल जो सहारो मुस्तक़िल इक़्तिदार लाइ का बि ज़मानत न आहिनि। कुझु वक़्तु हिकु कठपुतली जी हैसियत सां रहंदे हुनखे पंहिंजी ताक़त जो अहसासु पैदा थियणु लॻो। हुन सोचियो त आऊं कंहिंजे रहमो करम खां सवाइ बि पंहिंजी मौजूदा हैसियत बरक़रार रखी सघां थो। हुन पोइ जल्द बुनियादी जमहूरियत जे नाले सां सदियुनि जो आज़मायल बेकार सिरिश्तो अमल में आणे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मख़सूस गिरोहनि सां लह विचड़ क़ाइमु कई। हिन ॾिठो त वन यूनिट जे मामले में क़ौमुनि जी सियासी जागरता खे अणसिधी तरह थोरी ढर ॾिबी त हिकु तरफ़ नंढनि इलाइक़नि जूं हमदर्दियूं हासिल करे सघिबियूं त ॿिए तरफ़ पंहिंजनि आकाउनि खे पंहिंजी अहमियत जताए सघिबी। भुट्टे कश्मीर जे मामले में यूएनओ में पाकिस्तान जे नुक़्ते नज़र जो पासो पलटे विधो। भुट्टे जी जज़्बाती तक़रीरुनि ऐं ड्रामाई अंदाज़ कश्मीर जे मामले खे वाक़ई हिकु अहम मामले वारी हैसियत बख़्शी। भुट्टे इहो अंदाज़ो लॻाईंदे धमकियुनि खे हिकु ख़ासि हुर्बे तौरु इस्तेमालु करण जो फ़न हासिल कयो। उन्हनि ई ॾींहनि में भारत ऐं चीन जूं पाण में सरहदी झड़पूं हलंदड़ हुयूं। भुट्टे मौक़े जो वेझ वठी अमरीका खे लापरवाही जताइण ख़ातिर चीन ॾांहुं लाड़ो कयो। भुट्टे जो हिकु सोशलिस्ट मुल्क ॾांहुं ड्रामाई लाड़ो ऐं अमरीका खां बेरुखी की क़दर अवामी माण्हुनि जी दिलनि ते असरअंदाज़ थी। भुट्टो इंतहाई ज़हीन ऐं होशियारु हुअण सबबि अयूब ख़िलाफ़ उभरंदड़ मुख़ालिफ़त खे शुरू खां ई ताणींदो रहियो। ॿिए तरफ़ जल्द ई अयूब जी बि अखि खुलण लॻी। भुट्टे पंहिंजी दिलि में भांइजे थो त हिकु ख़ासि मक़सदु रखियो। चीन जी हमदर्दी जो हिकु सोशलिस्ट मुल्क हो ऐं सोशलिज़म जे रोशन मुस्तक़बिल खां हू पूरी तरह वाक़ुफ़ु हो। उन करे चीन ऐं हिंदुस्तान वारे झगड़े में हुन जेको पार्ट अदा कयो तंहिंजा ॿई पहलू हुन लाइ ज़ाती तौरु वधीक अहमियत वारा साबित थिया। हिंदुस्तान दुश्मनी जे बुनियाद ते मुहाजिरनि जूं हमदर्दियूं ऐं हिंद पाक लड़ाई में चीन जे बलबूते ते भारत सां टक्कर,
पंजाब जी फ़ौजी ताक़त ऐं पंजाब जे ख़ासि तबिके खे ॾांहुं वेझे अचण में आसानी पैदा कई। इहे ॿई हासिलातूं भुट्टे खे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ वधीक उमीद अफ़ज़ा नज़र आयूं। होॾां अयूब नंढनि इलाइक़नि जी हमदर्दी जी आड़ में शिकार खेॾणु चाहियो ऐं भुट्टे चीन दोस्ती ऐं भारत दुश्मनी जे बुनियाद ते पंजाबी ऐं मुहाजिर जे गॾियल मोर्चे तां हमले करण जी तदबीर सोची। अयूब हिकु गाफ़िल शिकारी वांगुरु फ़क़ति पंहिंजी ताक़त जे घुमंड में ॿिए कंहिं बि तरफ़ ध्यानु ॾियण जी ज़रूरत ई महसूसु कान कई। हुन इहो अंदाज़ो ई कीअं लॻायो त मुबादा साॻे झंगल मां को ॿियो शिकारी अखि वठी ख़ुदि खेसि शिकार करण जी ताड़ में हुजे। आख़िर ताशकंद मुआहिदे ॿिन्ही हरीफ़नि खे हिक ॿिए ख़िलाफ़ आमो साम्हूं बंदूकूं ताणे मैदान में आंदो। भुट्टे ॾिठो त हिन वक़्तु ज़्यादा खां ज़्यादा प्रोपेगेंडा खां कमु वठण सां ई मुख़ालिफ़ धुर खे बदनाम करे ज़्यादा खां ज़्यादा हमदर्दियूं हासिलु करे सघजनि थियूं। हिन इन हुरबे खे ख़ूब उछालियो ऐं ख़ूब हवा ॾिनी। पंजाब अॻु में ई अयूब ख़िलाफ़ पंजोड़ मैदान में उछले चुको हो। हुन भुट्टे जहिड़े हिकु शातिर जो तावन करणु पंहिंजे लाइ वॾी ग़नीमत ॼाती। अयूब सख़्तु तेश में आयो। हुनजी कहर आलूद निगाहुनि में भुट्टे जी उहा हैसियत फिरण लॻी जॾहिं हू कंहिं बि क़तार में शुमार जे लाइक़ु कीअं हो। संदसि इंतकामी आग वधीक तेज़ थी। हुन पहिरियां ई मसलत खां कमु वठंदे भुट्टे जी दिलि ते हथु फेरणु चाहियो, पंहिंजे बनाइण जे लाइ हीला हवाला कया, पर चवणी आहे त शिकारी जी निगाह खे परे खां ई परखे। होॾां भुट्टे जा पंहिंजा इस्तेमालु कयल हुरबा खेसि ख़ुदि छिरकाए रहिया हुआ। हुनखे अयूब ॾांहुं मोट खाईंदे पंहिंजी भलाई जी का बि ज़मानत नज़र कान थे आई। हिन लाइ फ़क़ति इहो ई बहितरु हो त पंहिंजे लाइ जेको रस्तो पाण घड़े ठाहे तयारु कयो हुआईं उन ते ई क़दम खणंदो हले। आख़िर हिकु ॾींहुं ॿिन्ही हरीफ़नि जो टकर थियो। भुट्टे ताशकंद मुआहिदे में अयूब जे ख़ुफ़िया राज़ खे, हालांकि उहो राज़ अयूब जे वञण खां पोइ बि राज़ आहे ऐं भुट्टो अॼु बि उन राज़ ज़ाहिर करण जी धमकी ॾींदो थो रहे, इहो को राज़ बि आहे या ख़ुदि भुट्टो राज़ आहे, सो पाण ई वधीक ॼाणे थो। ब्रैकेट ओवर। हुन बहरहाल इन राज़ खे फाश करण जी धमकी ॾियणु शुरू कई। पंजाब मौक़े मिलंदे हिकु मछरल शींहं वांगुरु गजगारूं कंदे पंजोड़ छिनाए रस्तनि ऐं मैदाननि ते निकिरी आयो। भुट्टो ज़िंदाबाद जा फलक शगाफ़ नारा चौतरफ़ फ़िज़ाउनि में कड़का करण लॻा। नौजवान ऐं विचोले तबिके में नई जान पैदा थी। महिलाती सियासत में रड़ो रड़ मची वई। भुट्टे जो हौसलो वज़नो वियो ऐं हुनखे पंहिंजनि धुंधलनि ख़्वाबनि जो अमली ताबीर नज़र अचणु लॻो। भुट्टो ज़िंदाबाद जे नारनि हुनजो होश ठिकाणे ते न आंदो। हिन वॾी बेपरवाही सां क़ौमी जाॻरता ऐं इलाक़ाई मामलनि खे नज़रअंदाज़ करण जी कोशिश कई। हुन पंहिंजनि ॿिन्ही कननि में कपहि विझी हर प्लेटफार्म तां माण्हुनि जे जज़्बात सां खेॾण में वॾी हिफ़त खां कमु वरितो। जॾहिं बि ख़ासि क़ौमी इलाक़ाई ऐं लिसानी मामलनि ते रायज़नी जी तलब कई थे वई त हुन पंहिंजे तरफ़ां कंहिं बि हतमी राय कंहिं बि फ़ैसिले कुन जवाबु ॾियण बदिरां गोल मोल ॻाल्हियूं शुरू कयूं। भुट्टे इन हक़ीक़त खे ई विसारे छॾियो त नंढियुनि क़ौमुनि में पंहिंजी ख़ुदि इरादियत जो जज़्बो कहिड़े तूफ़ान जो ख़्वाहां आहे। पंजाब जीअं ई दिलि वठण खे ॼातो। हुन इहो कीअं सोचियो त जंहिं पंजाब ते खेसि नाज़ आहे उनजे हिकु ख़ासि मोहरक गिरोह खे नंढनि इलाइक़नि जा रहवासी गासिब, ॿियनि जा हक़ मारींदड़ ऐं जमहूरियत जो दुश्मन तसवुरु करे रहिया आहिनि। पंजाब जो इहो गिरोह शुरू खां ई पंहिंजनि ग़ैर मुनसिफ़ाणनि इरादनि खे अमली जामे पहिराइण जी धुन में मजनूनाणे हद ताईं पहुची चुको हो। वरी उन खे वजूद में आणण ऐं खुलम खुला नंढियुनि क़ौमुनि जे जुदागाना तारीख़ी वजूद खां इनकार कंदे खेनि हिकु मख़सूस सांचे में पलटण जी इंतिहाई बेरहम साज़िश में मसरूफ़ हो। इन गिरोह अंदाज़ो लॻायो त उन्हनि मख़सूस मक़सदनि जी सरअंजामी में पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो को बि सहकार करण ते आमादा कीअं थींदो।
उन करे भुट्टे जे जेल में वञण बैदि हिकु गैर सियासी पंजाबी फ़ौजी आफ़ीसर खे तजुर्बे तौरु थूणियूं थंभा ॾेई मैदान में खड़ो कयो वियो। भुट्टो इन हूंदे बि ख़ुशफ़हमियुनि जी दुनिया में पंजाब जे ताउन जा अॻूणा ख़्वाब लहंदो रहियो। नंढनि इलाइक़नि ख़ासि तौरु सिंध जे मामले में हिन जेको रवैयो अख़्तियार कयो तंहिं सिंध जे सुजाॻ ज़हननि खे वॾो धदको रसायो। उहे दिमाग़ जेके शुरू में भुट्टे लाइ नेक तसवुर रखंदड़ हुआ से ॿीहर सोचण ते मजबूर थिया। आम ज़हन इहो सोचणु लॻो त जॾहिं मज़लूम क़ौमुनि जे मामले में हू कंहिं बि साफ़ राय जो इज़हार नथो करे तंहिंमां ज़ाहिर आहे त हू फ़क़ति पंजाब जे खीसे में रही कुर्सी हथ करण लाइ कोशान आहे। भुट्टे जे सियासी इक़्तिदार जो सिज जंहिं तेज़ी सां मथे चढ़ियो ऐं उरूज खे रसियो उन साॻी रफ़्तार सां पुठिते हटणु लॻो। पंजाब पेर कढी वियो। बलोचिस्तान शुरू खां ई अहमियत कान ॾिनी। सरहद पंहिंजे घर में भुट्टे जी होशियारी ऐं सियासी ओभार खां मुतासिर थींदे पंहिंजा क़दम उते ई झलिया ऐं बंगाल अयूब ख़िलाफ़ भुट्टे खे ॿाहूं खुंझींदे ॾिसी कंध मथे खणी ताइराना निगाह विधी। हेतर हार खां पोइ बि भुट्टे दिलि कान लाथी। हेतिरी हार खां पोइ बि भुट्टे दिलि कान लाथी। सिंध मां हुनखे ॿ बरजफ्ता साथी मिलिया जिन पंहिंजे बलबूते ते भुट्टे खे कुल्हनि ते चाढ़े सिंध जी कुंड कुड़छ में रोशनास कराइण लाइ वॾी गर्मजोशी खां कमु वरितो। शायदि ग़लति न हुजे त भुट्टे सोशलिज़म में इस्लाम जी आमेज़िश बैदि में कई। छाजे करे इहा तफ़सीली रोशनी अॻिते हली विझबी। इस्लाम ऐं सोशलिज़म जो पाण में कहिड़ो तारीख़ी ऐं नस्ली रिश्तो हो, तंहिं लाइ किन मौलवी सगोरनि जी हिमायत हासिलु करणु मुश्किल कान हुई। जंहिं मुआशरे अयामनि खां वठी पंहिंजे सरीहनि बेइंसाफ़ी वारे सिरिश्ते खे चालू रखंदे मुआशरे जी वॾी अक्सरियत खे मजबूर बनायो हुजे, अहिड़े मुआशरे मां हसबे मंशा कंहिं बि ताउन हासिलु करण में कहिड़ी देरि थी सघे थी। ख़ालिस सोशलिज़म इस्लामी पेवंद सां साबित कयो वियो। हदीस, फ़िक़ह ऐं नामालूम ॿिया कहिड़ा कहिड़ा इल्मी किताब ढेरनि जा ढेर रातियूं जागी नूर निचोए तस्दीक़ कई वई ऐं उन जी तबलीग लाइ लाइक़ फ़र्दनि जो हिकु गिरोह मैदान में आंदो वियो। इस्लामी सोशलिज़म खे सिंध खां ॿाहिरि ॿियनि सूबनि जे अवाम पंहिंजी दिलि में केतिरी जॻहि ॾिनी तंहिंजी अञा का बि ख़ातिरी जोगी तस्दीक़ कान थी आहे। गुमान आहे त शायदि ॿियनि इलाइक़नि जे उलमाओ कराम खे सोशलिज़म खे इस्लामी सोशलिज़म साबित करण लाइ मज़हबी किताबनि मां अञा पूरी तसली कान थी आहे। जंहिं वक़्तु इहा मुश्किलात हल थी वई त शक न आहे त उहे अहिड़ो बि ऐलान करे अवाम दोस्त माण्हुनि खे प्रचार लाइ आमादा कनि। ख़ुशनसीब सिंध तंहिं में इस्लामी सोशलिज़म जंहिं आब व ताब सां रोज़ाना हिलाल पाकिस्तान जे सुफ़नि ते नज़र अची रहियो आहे, इन मां उन जे रोशन मुस्तक़बिल जी वॾी तसली अचो वञे। सिंध जी मिटी खे कुदरत अॼुकल्ह अहिड़ो त नवाज़ियो आहे जो हिन सरज़मीन जो पीर, मीर, रईस, वॾेरो मतिलबु त हर हिकु सोशलिज़म जो ज़हर प्याक आशिक़ मजनू बणिजी ज़ाती मफ़ादनि खे लत हणी अवाम जी भलाई ख़ातिर पंहिंजो सिर बि क़ुर्बान करण ते आमादा नज़र अची रहियो आहे। शाल असांजा इहे दौलतमंद हज़रात अवाम जे दर्द ऐं दोस्ती जी दावाउनि ते कारबंद रहनि त जीअं हर रोज़ संदन चवण पुठियां संदन फरमान ऐं इरशाद पुठियां लखे अंग उघाड़ा ऐं पेट बुखिया पोरियत इस्लामी सोशलिज़म खां मुशरफ़ थी पंहिंजनि मासूम बचनि समेत बुखनि ऐं फाकनि जे दिलि ॾहकाईंदड़ अज़ाबनि मां दाइमी छुटकारो हासिलु कनि। अलबत्त इहो अंदेशो ज़रूरु रखणु घुरिजे त तारीख़ अवाम दोस्ती जे जिन दावेदारनि खे गले खां जले इन शाहराह ते गहले आणे बीहारियो आहे उन ते हू साबित क़दम बि रहनि। ईअं न थिए त हू मुर्गो कंहिं वक़्तु समूरे काफ़िले खे कंहिं ओझड़ में आणे गोही ॾेई गुम थी वञनि ऐं वटाउनि ॿीहर फैज़ हासिलु थियणु मुश्किल थी पवे। इस्लामी सोशलिज़म जे दाई आज़म भुट्टे साहब शुरू खां ई जंहिं होशियारी खां कमु वठंदे अवामी जज़्बनि खे इस्तेमालु कंदो रहियो, उन ई निगाह सां सोशलिज़म जे नारे खे इस्लाम जे नाज़ुक ऐं नफ़ीस परदे में लपेटे पंहिंजे मक़सद जी हासिलात जी तरकीब सोची। हुन इहो बि ॼातो थिए त 20वीं सदी खे माज़ी जी ज़ंग आलूदा ज़ंजीरुनि मां निजात हासिलु करण लाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे ऐं साॻे वक़्तु हुन इहो बि ॼातो थिए त सोशलिज़म जो नारो क़रीबन हिकु सदी खां सॼी दुनिया में मानूस थी चुको आहे, बल्कि अधु सदी खां दुनिया जे अधु खां वधीक हिसे ते पोहर तबिके खे माज़ी जे
फुरलुट वारे बेरहम सिरिश्ते खां छुटकारो ॾियाराए चुको आहे।